अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कैपिटल टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं असां हिन ई प्रोग्राम में जनाब रसूल पलीअ साहब जिन खां इंटरव्यू कयो, जेके ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ इशूज़ हुआ उन ते असां ॻाल्हि ॿोल कई। अञा केतिरा इशूज़ आहिनि जिन ते असांखे ॻाल्हाइणो हो, इन करे असां अॼु ॿीहर पलीअ साहब जिन खे पंहिंजे स्टूडियोज़ में तकलीफ़ ॾिनी आहे। असां कोशिशि कंदासीं त उहे शयूं जेके अञा रहिजी वियूं आहिनि उन्हनि ते ॻाल्हि ॿोल थी सघे पलीअ साहब सां। पलीअ साहब तव्हांखे भलीकार चऊं था ॿीहर पंहिंजे स्टूडियोज़ में। महिरबानी। सर, ॻाल्हि पे हली मोरूसी सियासत पाण जिते छॾी ॻाल्हि, हाणे उन हवाले सां इहा तव्हांजी हिकिड़ी जेका ॻाल्हि आहे त जेको बासलाहियत आहे उनखे थियणु खपे, पर उन सां गॾो गॾु हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदुसि। अॼु सिंध जी सियासत जे हवाले सां त सिंध में मुसलसल तव्हां कमु कयो, तव्हां कल्ह ज़िक्र कयो अंधा उंधा वेज किताबु तव्हां लिखियो, जॾहिं तमामु वॾी हिकिड़ो अदबी ऐं नज़रियाती हिकिड़ो जेको जहिड़ो हुन में ऐं तमामु वॾो किरदारु अदा कयो तव्हांजो हुन किताबु। अॼु असां सिंध में वञूं था, ख़ासि करे सिंध जी ॿारहाड़ियुनि में असांखे मज़हबी जेको इंतिहा पसंदी आहे, मज़हबी असरु आहे, उहो वधंदो नज़र अचे पियो। जेका अॻु में असांजी क़ौमी सियासत हुई, नज़रियाती इनक़लाबी सियासत हुई, उन जे करे माण्हुनि जो एतिरो घणो लाड़ो न हूंदो हो जेतिरी हाणे असांखे जेका शरह असांखे नज़र अचे थी। तव्हां कीअं था ॾिसो, वाक़ई सिंध में हाणे मज़हबी जेको असरु आहे वधंदो पियो वञे, ऐं जेकॾहिं वधे पियो त उनजो सबबु छा आहे? छा उहा असांजी क़ौम परस्त या इनक़लाबी सियासत जी नाकामी आहे? हिकिड़ो किताबु आहे मूं वटि पियो आहे लाइब्रेरी में, बाज़ार में शायदि मिलंदो, CIA जो हिस्ट्री आहे। उनजे 15 ऐं 20 सफ़नि में तव्हां मिलंदो त ॿी जंग अज़ीम खां पोइ सदर आइज़नहावर ऐलान कयो हाणे जहादियुनि खे वठी अचो त काफ़र रूसियन सां मुक़ाबिलो कनि। पोइ जहादियुनि खे हिननि गॾु करणु शुरू कयो। ॿियो किताबु आहे गुड मुस्लिम बैड मुस्लिम, उन में लिखियलु आहे त हिननि जहादियुनि खे तरबियतूं कहिड़ियूं ॾिनियूं, तफ़सील आहिनि। सही। पोइ वरी तव्हां पढ़ो उहो जेको आहे ज़िया ॿिया जो सभिनी जो, त हुननि खे हिननि कीअं इस्तेमालु कयो। फर्स्ट वर्ल्ड वार खां पोइ सऊदी अरब ऐं शाह हुसैन खे कीअं इस्तेमालु करे हिननि ख़िलाफ़त तुर्कीअ वारी खे किरायो ऐं इन्हनि सभिनी मुल्कनि खे पंहिंजे हथ में कयो, मिस्र खे पंहिंजे हथ में कयूं। मुस्लमान हुकूमत हुई, सुठी या बुरी हुई, पर मर्कज़ हो, उनखे रूस बि लॻो पियो, जर्मनी लॻी पई, सभु यूरोपियो आहे, पर हिननि हिकिड़ा हथरादा पैदा करे इस्लाम जो झंडो खोड़े। हू कोन पता, रूस न पतो, जर्मनी न पती, फ्रांस न पतो, हे पता जिन तयारु कयासीं वॾा हिननि मुस्लमाननि खां ॾोहिणा मुस्लमान। सही। पोइ उन्हनि ख़तमु करे सॼो इलाइक़ो ग़ुलाम बनाए ॾियूं। अॼु को बि मुल्क एतिरो ग़ुलाम न आहे जेतिरो मुस्लमान मुल्क, अरब मुल्क जेके आहिनि, अमरीका जा फरमान बरदार जेके हुकुम ते डोड़नि पिया, ख़ासि करे कतर जेको आहे हींअर, छो त उनजो वॾे मोटो फरमान बरदार आहे। मूं ॿुधा त उन माण्हू मोकिलिया आहिनि पैसा वैसा ॾेई त सिंध में कमु करे थो। इहे ख़ासि उहे जेके तेल जा खज़ाना आहिनि न, तव्हांखे ग़ुलाम बनाइण लाइ हिते माण्हू मोकिलीनि था। इहे उनखे हींअर इस्लाम यादि पियो आहे। अंग्रेज़ जे अचियो त इस्लाम यादि कोन हो, 1 यूनिट ते ॾियूं त ॾहें इस्लाम यादि कोन हो। जॾहिं माण्हू कालाबाग डैम जो मसइलो थिया त मुस्लमान जो कमु रुगो इहो आहे त नमाज़ पढ़ी गोड़ करे सिंधी माण्हू खे तबाह करे ऐं दहशतगर्द कराची ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। उन वक़्तु हिननि खे कोन्हे, हिननि खे नंढे नंढे ॻोठ में वेही माण्हुनि खे कोन बणो आहे। तंहिं करे हीअ आलमी साज़िश आहे ऐं हीअ रुगो पंहिंजो ॻाल्हि कोन्हे, हिननि हर मज़हब खे इस्तेमालु कयो आहे। हिंदुस्तान में लखे माण्हू हिननि तयारु कया आहिनि जेके सुभाणे तव्हां ते हमिलो कंदा। लखे तरबियत याफ़्ता वेठा आहिनि तालिबान, हिंदू तालिबान, उहे वेठा आहिनि ऐं यहूदी वेठा आहिनि। यहूदियुनि खे हुननि तयारु करे अरबनि जे ख़िलाफ़ विझण लाइ सॼो ॾींहुं वेठा आहिनि। अरबियनि ॾाढी बड़ी रखायो, सॼी दुनिया खे ग़ुलाम बनाइण लाइ इसराइल वेठो आहे। लेकिन इसराइल, मुस्लिम, हिंदू इन्हनि सभिनी खे गॾु करे हिन हिकिड़ी गॾियल ताक़त ठाही आहे त माण्हुनि खे जीअण न ॾियो, अमेरिका जो ग़ुलाम बनायो ऐं यूरोप जो ग़ुलाम बनायो। सर, असां त हमेशह फ़ख़ुरु कंदा रहिया आहियूं सिंधी माण्हू त असां सूफ़ी इज़म जा पोइ लॻायूं, असां वटि अदम तशदुद वारो फ़लसफ़ो आहे। इहे सभु शयूं असां हेसि ताईं त फ़ख़ुरु कंदा रहिया आहियूं। असांजा बुज़ुर्ग तव्हां बि हुनजो ज़िक्र कंदा रहिया आहियो।
पर अॼु इहो जेको हाणे तब्दीली पई अचे, ऐं चवां उन जो सबबु असरु जेको वधंदो पियो वञे उहा असांजी नाकामी आहे, जेके असांजा सूफ़ीज़म जा प्रचारक आहिनि उन्हनि जी नाकामी आहे, या वाकई उहो को सूफ़ीज़म वारो जेको असांजो नज़रियो हो हाणे रहियो ई कोन्हे। साईं करोड़ ऐं अरबें रुपया हिकिड़ा त ॾिनि था माण्हुनि खे। इन शाम में छा पियो थिए, हिननि हिकिड़ी टेररिस्ट आर्मी ठाही आहे इस्लाम जे नाले में। जेको बि चयो न करे ताईं पुठियां इस्लाम अहिड़ियूं ॾाढियूं खणी अची मैदान जी जंग में बीहंदा, हिनखे तबाह करियो, जीअं हिन जे पुठियां आहिनि। हाणे ईरान जे पुठियां पिया आहिनि। ईरान छाकाणि फरमान बरदार कोन्हे त ईरान ते कुफर जी बतवा लॻाए हितां पाकिस्तान मां हुन ते हमला पिया थियनि। जंग आहे। हिकिड़े पासे एटम बम आहिनि, ॿिए पासे नंढड़ा एटम बम आहिनि। माण्हुनि जी सूरत में एटम बम आहिनि। हिननि जो कमु आहे जेके बि हुकूमतूं हुजनि, ख़ासि करे मुस्लमाननि ते हिननि जी बायूं आहिनि। छो त मुस्लमाननि पहिरियों हुआ जिन हिननि जे मके मदीने यानी जेरूशलम बैतुल मुक़द्दस ते कब्ज़ो कयो। 1000 सालनि ताईं हिननि डिफाए कयो यूरोप में। नओं जेको यूरोप पैदा थियो आहे उनजे बानियुनि में इब्न रुश्द हो, हिकु रोशन ख़्याल हुआ, साइंसदान हे हुआ। हिननि चैलेंज वेस्ट खे हिंदू वीचारनि किथे कयो आहे, यहूदियुनि किथे कयो आहे, मुस्लमाननि कयो आहे न। हिननि जी दुश्मनी मुस्लमाननि हिते आया न, त ही कवाली सिस्टम अंग्रेज कारोबारी मंसूबो। डिफेंस शहबाज सिटी में अकीदतमंदनि जे लाइ हिन प्रोजेक्ट में काफ़ी जो हिकु ख़ूबसूरत तोहफ़ो। प्लॉट जी कुल क़ीमत 1,95,000 सां। डिफेंस शहबाज सिटी 7, a project of MBL builders and developers। छो पायो कबाइलनि खे छो बर्दाश्त कयूं? ही बीमारियुनि मर्ज़नि इहे हुजनि न, सही वॾेराशाही मर्ज़ा इहो हुजनि, मुलाशाही मर्ज़ा इहो मर्ज़ हुजनि, मुस्लमाननि खे अज़ाब में हुजनि न। या हिते हिननि फौज लथी आहे, ऑक्यूपेशन आर्मी कराची में वेठी आहे, ऑक्यूपेशन टेररिस्ट आर्मी आहे, उहो वेठो आहे हथियार इहे था ॾियनि, पैसा हिननि खे था ॾियनि, सभु हिननि कनि। हिकिड़ी असांजे मथां मुस्लमाननि मुल्कनि ते ख़ुसूसनि हिकिड़ो दुनिया जो सभ खां वॾो चंगेज़ ऐं हलाकुनि हज़ारनि हलाकुनि जो मालिक सो पाण ते हमला आवर आहे। इन में पाण जी 2 टे सूफ़ियाना कलाम पढ़ाईंदा छा थींदो? सचल हो मीरनि जे ॾींहंनि में, अंग्रेज़ हिननि जे ॾींहंनि में थियो। हाणे पैसे सचल खे ख़बर पए थी घणेई सोचो। ऐं ॿिया नंढड़ा पितकड़ा हेॾा चुपासीं, को चयो सदर आहियां, को चयो वज़ीर-ए-आज़म आहियां, को चयो फलाणो आहियां, को चयो फलाणो आहियां, लहे ट्रको लखो कोन। इहे सभु ग़ुलाम वीचारा हलणा जीअं पितकड़ा हलनि पिया, ॻाल्हियूं ॿुधाईंदा ते ॿुधाइनि था, मुलनि खे जेके ॿुधाइनि था मुला उहे ई ॻाल्हाइनि था। पर हिन मास हाणे असांखे छा करणु खपे? तव्हां छा हिन सॼे मामले खां बचण लाइ कहिड़ो दग इख़्तियार करणु खपे असांजे माण्हुनि खे? जेको अवामी तरीक़े इख़्तियार कयो आहे, अवामी तरीक़नि सॼे चक्र में कान आई आहे। अवामी तरीक़नि सॼे चक्र में जेको सही इंसानी रस्तो आहे उन ते बीठी आहे, आवाम सां गॾु आहे, हारियुनि सां गॾु आहे, मज़दूरनि सां गॾु आहे। जिन जिन इलाइक़े में अवाम तरीक़ो असरु आहे त उन्हनि जो कुझु बि असरु कोन्हे, का शइ न आहे। जिते अवामी तरीक़ाकार कोन आहिनि उन्हनि हंधनि ते कंहिं क़िस्म जो इन्हनि जो असरु थी सघे ई नथो। ऐं जीअं जीअं अवामी तहरीक वधीक थींदी वेंदी तीअं हिकिड़ो रोशन ख़्यालु, बहादुर, दिलेर, वतन दोस्त, इंसान दोस्त। असीं ॿियनि क़ौमुनि जे ख़िलाफ़ न आहियूं। असीं चवंदा ख़ुदि पाकिस्तान बल्कि पूरी एशिया, पूरो हिंदुस्तान, इहे सभु माण्हू गॾु थियनि ऐं सभु माण्हू ख़ुशि हुजनि। साईं सदाईं करी मथे संद सुकार, दोस्त तूं दिलदार, आलम शब आबाद करे, सभु ख़ुशि हुजनि। सिंध जी सियासत में तव्हां ते इल्ज़ाम आहे हिकिड़ो त इताद जेके थिया आहिनि उनखे तव्हां टुड़ींदा रहिया आहियो। जेके बि इताद थिया साईं GMC जे दौर में या हींअर मादी करीब में बि, हाणे कॉम्प्रेशन जो वरी हिकिड़ो ॿियो इताद थियो आहे, जेको इहो तव्हां ते इल्ज़ाम आहे त तव्हां इतादनि जा मुखालिफ़ रहिया आहियो, उनखे तव्हां कीअं उनजो जवाबु कीअं ॾींदो? इहो मूं ते इल्ज़ाम कोन्हे, इहो मूंखे ख़राज तहसीन आहे, इहो मुंहिंजी क़दरदानी आहे त जिते बि इतिहाद खे पंहिंजे असुल मक़सद खां हटाए इस्तेमालु कयो वियो थिए, जिते वठी आया या हलूं था केॾा था हलूं फलाणे यार मके मदीने था हलूं, मके मदीने बदिरां वञी करे जेरूशलम खां, उते मूं जवाबु ॾेई छॾियो आहे। हींअर दोस्तनि के सां पठान सां ॻाल्हि ॿोल थी त इतिहाद था ठाहियूं पंजाब फलाणे जो, त उन माण्हूअ चयो भली जो ग़ैर जमहूरी माण्हू आहे, चऊं छा थियो आहे? चई उहो जमहूरी फ़ैसिला क़बूल कोन कंदो। यानी जमहूरी थी 15 ॼणा थींदा हुन में शरीक, पोइ वोट खणंदा मथे, पोइ वोट असांजो हूंदो हिकिड़ो, हू 13 वोट हथ खणी बीठा हूंदा, पछाड़ी वेही न छॾिया। इहा ख़िराज तहसीन आहे। हाणे सभु ॻाल्हि सभु एतिरा सभु मूं टोड़िया आहिनि। सिंधी अवाम खां वठी इन खां वॻे जी असीं कम्यूनिस्ट पार्टी हिते हूंदी हुई,
पंहिंजो जतोई साहब हुन में हो, सॼी दुनिया में जेके लेफ्टिस्ट हुआ उन्हनि में हुआ। जतोई साहब ॻाल्हि करणु शुरू कई त बाबा ही बनियूं असां हिते खणो वञण नीलाम करियो, इहे सुंद सां ऐं ॿियनि हंधनि ते जेतिरूं ढलूं आहिनि तंहिंखां टीणियूं ढलूं आहिनि ऐं 5 दर्जा पढ़ियल सिंधी मां हुई सा बराए 5 दर्जा कई अथनि। भुटा साहिब जन उहा अयूब जा ख़ासिल ख़ासि, उन हिकिड़ो अखर कोन ॻाल्हायो, कंहिं कोन ॻाल्हायो, जतो ई घोड़ा घोड़ा कई, डीपलाई घोड़ा घोड़ा कई, बाबा ज़ुल्म थियो आहे, सिंधी ॿोली ख़तमु पई थिए। आऊं वियुसि असांजे लीडर वटि, नक़वी साहब वटि, हथ ॿधी अर्ज़ु कयुमि, असांजूं बनियूं खणी विया आहिनि, नीलाम पिया कनि, 7 लख एकड़ ज़मीन साकरे में हाणे था नीलाम कनि, हिन खां अॻु में 27 लख एकड़ खणी विया आहिनि, वॾेरा भुटा भुटा इहे सभु जेके खोड़ा बोड़ा हिननि जी हूंदे सभु रबड़ वियल आहिनि, महिरबानी करे असांजी मदद करियो। चई त कौम की बात मार्क्सिज्म लेनिनिज्म में है नहीं, सोशलिज्म का उससे कोई वास्ता नहीं है। मुझे भले सब कहीं जब आएगी मेहनत कशों हुकूमत होंगी तो सब मसले हल हो जाएंगे। आप छोटे छोटे मसलों के पीछे लगेंगे तो फिर इनकलाब कैसे आएगा? मुझे ये तो आहे कोन, कौम जी जो पंहिंजी ख़िदमत पंहिंजी नथो करे ॿियनि सां छा कंदो? ये वो तो है ही नहीं। चलो आप बताएं, तो मूं तो पढ़ियो कोन हो न। मुझे तो पठान वारी ॻाल्हि तो कई, पठान जो कलमू पढ़ नेठ होना चाहिए, मतलब ठीक है ॿुधाए कलमू पढ़ा, कलमू पढ़ी ॿुधाए चाहिए, वो तो मुझे नहीं आता। तो आऊं बयानो पठान वग़ैरह मूंखे यादि कोन्हे त छा थियो आहे, आऊं पढ़ी अचां, मूंखे 2 साल छॾ, चई 2 साल न जल्दी कजांइ, ख़ैर आऊं 6-8 महीने खां पोइ खणी आयुसि। मुंहिंजो लेनिन थो चए जेको माण्हू पंहिंजे क़ौम जी ख़िदमत नथो करे, उनजे हक़ लाइ नथो विढ़े, उहो इनकलाबी कोन्हे, सोशलिस्ट ई कोन्हे। उहो मूं छपियो, उन किताब जो नालो आहे सुबुह थींदो। बिल्कुलु उहो आउं खणी वियुसि जेल में, जॾहिं मूंखे जेल में विधऊं, जेल में खणी वियुसि ऐं मूं सभिनी खे ॾेखारियो, अबा इहे सभु सोशलिस्ट कोन आहियो, क़ौम जी ॻाल्हि नथा करियो, असांजी क़ौम जी तबाही थी वई आहे, बर्बाद चुप करे वेठा आहियो। पोइ हिकिड़ो वॾो पीपल पार्टी जो लीडर हो, उहो मुंहिंजो किताबु खणी सभिनी वटि पियो, पढ़ी जो फिरी वियो आहे, सोशलिज्म छॾे वियो आहे, गदारी करे वियो आहे, को बि हिन सां न ॻाल्हाए। पोइ सभिनी सां उते हुअसि। वरी आयासीं साईं जी सद वटि, बज़्म सूफ़िया सुंद ठाहीसीं, सभिनी पीरनि फलाण ठाहीसीं, 1 यूनिट जो मसइलो थियो, गॾु हुआसीं। हिकु ॾींहुं ओचितो साईं खोड़े ऐं रस्ते वठी अची रहियो, बाबा हे त भागा जिन 1 यूनिट ठाहियो, हिननि खे तो वठी आयो, बसि उहो थींदो, सभु माण्हू गॾु आहियूं। अयूब गोड़ कयो, अयूब जे ख़िलाफ़ु जदोजहद हली, असांखे साईं मोकिलियो, वञो ऐं लाड़काणो लाहौर ऐं फलाणो हीअ मसूद नूरानी जो असीं वियासीं, गोड़ कयोसीं। ओचितो मूंखे ख़बर पई त साईं पाण आयो आहे, वञी ॾिसां त हू वेठो आहे, ही पंहिंजो बलोच साहिबु गोप साण गॾु वेठो आहे, हा बिज़न जो गॾु वेठो आहे, ऐं यूसुफ हारून या महमूद हारून वेठो आहे। अब छा थियो आहे, चए बसि अयूब सां जहिड़ो ख़तमु थी वियो, महमूद हारून सिंध जो गवर्नर थो थिए। महमूद हारून जी गवर्नर खे छा कंदासीं? ॻाल्हि पई हली 1 यूनिट जी, ॻाल्हि पई हली अयूब जी बरबरीअत ऐं वैशानियत खे ख़तमु करण जी, ऐं हे जेको कईं नंढड़ा नंढड़ा करे वॾेरा करे सॼे मुल्क ने मालिक करे छॾियईं, भई अयूब जी फिश्ताइत खे ख़तमु करिणो आहे। मूंखे बिज़न साहिबु चयो त तो में अदब कोन सी, अदब खे छा कंदासीं, असीं पंहिंजे हक़नि लाइ कंदासीं, इहो थींदो छा? ख़ैर आयासीं, मीटिंग थी, हिन में बसंत हाल में साईं आयो, जेम्स तकरीर कई, त अरस्तो अहिड़ा कहिड़ो त नालो वरितईं, उहो चए थो जॾहिं हालतूं ख़राबु हुजनि तॾहिं सम्झदार माण्हू जो कमु आहे त किताब खणी पंहिंजे कुंड में पढ़े। अड़े साईं तबाही लॻी पई आहे, मुल्क जो खानो ख़राबु थी वियो, ही टाइम आहे पढ़ण जो, तव्हां चओ था घर जे कुंड में किथे लिखियल आहे, ईअं कीअं कबो? साईं असीं ॾुआरी वरे साईं सिंधी आवाम जो क़ौमी इतिहाद ठाहियोसीं, लाहौर वियासीं, हितां वियासीं, हुतां वियासीं, सभिनी हंधि गॾे राज माण्हू गॾु कयोसीं, ऐं हिते हुउसि, ऐं MRD ठाहीसीं त MRD ऐं सरबराह हुउसि।
तो साईं जो अख़बार में बयान आहे त पली जो लखे माण्हू से गॾु पियो करे, मूंखे उन मां उमेद जो तिरवड़ो नज़र आयो आहे। आउं चवांसि थो मूंसां अची मिल, मूंखे मोकल फ़ोन कई, आउं आयुसि। हमीदा खोड़ो हुई, ॿिया घणा हुआ, आलम शाह सॼो राजो, गॾु वेठा हुआसीं, हुजाती हुआ सभई वरी। मुंहिंजी भले पंहिंजो उताद हले नथो, वरी तव्हां हलायो कोन था, तव्हां अच में विच में पॾो था करो, ॿियो कंहिंखां पुछणु न अचणु, पंहिंजे मुंहुं जीवण ते करे कारवाई था करे छॾियो। सची उन खां अॻु में जलसो बि थियो हैदराबाद में, त मूंखे पीर ते अब्दुल सत्तार चयो तो हेॾा अचूं, वियसि हुते, मूंखे चई तूं मूंसां गॾिजी हल ऐं लतीफ़ जे दरगाह ते, उते तोसां ॻाल्हाइणो आहे, हलियो, ऐं वियुसि। चई दरगाह ते चवां सईद मूंखे वज़ीर लाइ कोन कंदो, कंहिं न कंहिं हिननि वॾेरनि मां कंदो, तूं मूंसां हिते मूंखे यकीन ॾियार त तूं मूंखे लाइक़ु सम्झे थो। मां चवां तोखे लाइक़ु सम्झां थो, हुननि सभिनी खां वधीक लाइक़ु तूं आहीं, त पोइ तूं मूंखे सपोर्ट कंदे, मुंहिंजो बिल्कुलु कोन्ह, स्टेज ते हलाइणु कंदुसि। ख़ैर थियो कोन, वरी ॿियो माण्हू थी वियो, मूं चयोमांसि हीअ ग़लति ॻाल्हि आहे, हीअ कोन थो। ख़ैर पाण चई हाणे आउं कोन्ह कंदुसि। इलाही माण्हू गॾु थिया, सॼो जहान गॾु थियो, रिकॉर्ड थियो आहे, उहो आयो। हाणे वेठा आहियूं असीं, हीअं करियो। PSO का सिक्योर कोड, यकीनी तहफ़्फ़ुज़। हिन पासे वेठो आहियां, हुन वेठो आहियां, 15-20 वेठा आहियूं। साईं तकरीर करे, हीअं थियो, फ़ाइदो थियो, हितां थियो। हाणे फ़क़ति रुॻी ॻाल्हि आहे, जेकॾहिं ही माण्हू 2, 3, 4, 5 इहे माण्हू जेकॾहिं सिंधी थियणु क़बूल कनि, त पोइ इन्हनि खे अलबत शामिलु करे सघे थो। मुंहिंजे वटि टपड़ा ईंदा पूरा, हुनखे मूं आई ठूठ, मुंहिंजो टपड़ा थिया, इहे ईंदा आहिनि, पुठियां 40 ईंदा ॿिया। इन विच में माण्हू मरी चुका हुजनि, माण्हू खून थिया हुजनि, क़त्ल थिया हुजनि, घरनि मां कॾहिं वॾो वॾो दास्तान हो, बिल्कुलु जेको सभिनी खे ख़बर आहे त कहिड़ो हो। हाणे इहे 4-5 जेके हुआ, छो त हू जेके कामरेड हुआ ऐं हीअ हुआ, सभु गॾु हुआ पाण में। कामरेड वरी दहशतगर्द में शामिल, दहशतगर्दी हुननि में शामिल। सही टपड़ थिया पूरा, मुंहिंजे बाबा मूं ख़त लिखियो, उहो छपिजी वियो, रिकॉर्ड ते आहे। अब अञा थोरा ॾींहं ते गॾियो त इहो थियो 4 मार्च ते निकितासीं, आऊं हफ़ीज़ कुरैशी, 2 टे ॼणा ॿिया। ऐलान थियो त चऊं साईं वियो आहे हुन कंहिंसां मिलणु कराची में, आवामी नेशनल पार्टी जो सदर, नेशनल आवामी पार्टी जो सदर, हा महमूद। 4 मार्च ते सभु गॾु थिया आहियूं, सालियानो असांजो गॾिजाणी आहे। ऐं महमूद हक़ उस्मानी, सो सभिनी खां थियो मथियो सिंधी को मुंहिंजो बाबो थियो। 4 मार्च वारे मुक़दस ॾींहं ते साईं वेलो होॾे। भुटो साहिब गॾु हुआसीं, 1000 लड़ायूं कयूंसीं, ॿियूं थी वञनि। ऐं वियुसि बंगाल, मुजीब सां मिलियासीं, हिते खून थिया, ॾाढा थिया। तंहिं करे किन माण्हुनि खे मोकिलियूं सरहद, किन खे पंजाब, किन खे ॿियनि हंधि, मूंखे मोकिलियूं बंगाल। चऊं तूं सां मुजीब ठहे थो ऐं भाषानी बि। मूं ॿुधायो असां सां करबला लॻी पई आहे, मदद करियो। हुन चयो बाबा आऊं वज़ीर आज़म थियां थो, आऊं तो 10 ॾींहं अची रहंदुसि। सही तो मानी मूंखे खाराई कान्हे हिकिड़ो ॾींहुं, हाणे तो 10 ॾींहं मानी खाराईंदुसि, इन्हनि सभिनी खे आऊं ठीकु कंदुसि, तूं हुन ॻाल्हि खे छॾे ॾे। ख़ैर ऐं पोइ ॻाल्हियूं पिए कयोसीं। उन ॾींहं में इलेक्शन बि थी, चई मूंसां इलेक्शन में मूं ते हमला कया अथनि, मूंखे पाण भाई वञ तो ते ख़बर कोन्हे, मुंहिंजा हथ ॿध धोराई। मुंहिंजो हथ धोरण किथां सिखियो, चई सिंधियुनि खां सिखियो आहे। ख़ैर मूंखे चई भुटे साहिब खे चइजांइ त मूंखे मारण लाइ तोखे मुक़ररु कयो अथनि, पर तोखे मारण लाइ ॿिया माण्हू मुक़ररु थिया पिया आहिनि, न सम्झां त तूं बची वेंदे। सही इहो दिमाग़ मां कढी छॾिजांइ, तो मां कमु कढी तोखे फांसी चाढ़ी वेंदा। मूं भुटे साहिब खे ॿुधायो। आख़िरी दफ़ा ॻाल्हियूं ॿोलियूं पियूं हलियूं इहा हिननि जूं। हाणे भुटो साहिबु आख़िरी दफ़े थो वञे। उन ॾींहुं सतार पीज़ादो हो बीमार, तंहिं करे असीं सभु वियासीं गॾु कार में। भुटे साहिब जी कार हुई, मख़्तूम अमीन फ़हीम ड्राइविंग पे कई, हू हो गॾु पंहिंजो पीज़ादो। भुटे साहिब मूंखे पुछियो, हे सभु माण्हू चवनि था त तूं सभिनी नंढनि वॾनि सां गॾु पियो पहिरें में सभिनी खे पियो हले, एतिरो को पाण खे चिप कबो आहे छा? लहे सां त हल उन थी वियो। मूंखे पुछई मिस्टर बढ़िया तूं छा चईं? मुंहिंजो ॻाल्हि हीअ आहे भुटे साहिब त जेको माण्हू जंहिंसां बि तूं मिले थो न, उहो चए थो सॼी दुनिया में भुटो साहिबु दोस्त आहे मुंहिंजो, अख़लाक़ में सभिनी माण्हुनि सां मिले थो।
छो त तूं हुन माण्हू जो नालो बि यादि रखे थो, तोखे सभई माण्हू नाला यादि आहिनि, त हू जो केटी मंदर में तूं वञी निकिरे 2.5 माण्हू आहिनि, माण्हू अचनि त 1000 माण्हू थियनि त पोइ वेंदासीं, तूं त केटी मंदर में 3 माण्हू वटि वेठो आहीं, बेंच ते चढ़ियो वेठो आहीं, माण्हुनि जी दिलियूं तूं मोही छॾियूं इन्हनि सां, हिसाबु कोन थो करे लीडर आहियां फलाणो आहियां कोन आहियां, इहा ॻाल्हि त ज़रूरु करणी आहे, इहो तुंहिंजो वेपन आहे वॾो वॾो। ख़ैर उते वियासीं, पोइ वरी अलॻि थी मूं चयईं वञो मुंहिंजी सां ॻाल्हियूं करणु, मूं रोअण हल्को थी चयसि असांखे माराई मथां 1940 जी रेज़ोल्यूशन में बंगालियुनि खे शामिल कयो वियो आहे हिन अक्सरियत जी मुसीबत खे मुंहुं ॾियण लाइ, ऐं जना चई वियो आहे त जेकॾहिं फेडरेशन ठही त उन में जेका मज़बूत धुर हूंदी सो ॿियनि जी खल लाइ वठंदी, उनखे ख़बर न पवंदी, आहिस्ते आहिस्ते लॉ पास कंदे 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 पोइ पटनि में पवंदा। उन में मिसाल हुनखे ॿियो ॾिनो त आयरलैंड में 2 धुरियूं त हिकिड़े ॿिए खां पुछो त पाण मज़हब साॻियो आहे, चई हा, पंहिंजो मुल्क साॻियो आहे, चई हा, पाण वेठा बि साॻियो आहे, हा, चई पोइ तूं चए असां गॾु नथो थी, ॿियो कुझु कोन्हे, ऐं फ़क़ति चाहियां थो तूं मूं ते हुकूमत न कर, मूं वटि दलील ॿिया के बि कोन्हे, आई डोंट वांट यू टू रूल ओवर मी, दैट्स ऑल। फिर असांजो दलील ॿियो आहे, ॿिया पंहिंजी सॼो सोन आयो, फर्स्ट क्लास आयो, आलीशान आयो, तव्हां जहिड़ो थियो कोन्हे, बट वी डोंट वांट टू बी टू योर सब्जेक्ट्स, असां हुननि तरखाननि जा थिया आहियूं। टाइम थियो आहे ब्रेक जो, तव्हांजी ॻाल्हि कटियां थो। हा नाज़रीन, हलूं था नंढी ब्रेक ते, ब्रेक खां पोइ असां पंहिंजी ॻाल्हि ॿोलियूं सिलसिलो हितां ई जारी रखंदासीं। प्रोग्राम में ॿीहर भलीकार। पले साहब, तव्हां चओ त इत्तेहादनि टोड़ण वारी ॻाल्हि जेका असां ॿुधे इल्ज़ाम न पर ख़राज तहसीन आहे, हाणे उन ॻाल्हि डिघी थी वेंदी, इन करे ऐं चाहींदुसि उन शइ खे जेकॾहिं उते ई छॾे वरी हलूं सिंध जी क़ौम परस्त सियासत। हाणे 2 मिंट में ॻाल्हि ख़तमु जी इहा त इहो हिते इतिहाद ख़तमु थियो, वियासीं NP में, गॾु हुआसीं, लड़ाई हली पई, मास्को में मूंखे चयो मैंगल त हीउ वेठो आहे पंहिंजो मरी काबुल में, मुसीबत में अची वेंदो, हालतूं ख़राबु थी वियूं आहिनि, हिनखे वठी अच, त उन तां वीज़ा वठणु वियुसि मास्को वारनि मूंखे चयो त तव्हां ठाह करियो, हालतूं ख़राबु थी वियूं आहिनि, अवामी नेशनल पार्टी विच में पवे, तव्हां असांखे ठाहे छॾियो, साइप्रस में मीटिंग था करियूं ऐं ॿियो को माण्हू न अचे, मतिलबु ॿिया माण्हू जेके आहिनि से न सिधो तालिबान हुजनि, हे जेके हुजनि उहो हुजनि, पाण में ॻाल्हियूं करे छॾियूं फर्स्ट क्लास। मूं पंहिंजे हेड खे चयो, वरी आउं काबुल में आयुसि, काबुल में मूंखे हुन डॉक्टर बि चयो, डॉक्टर असांजो दोस्त हूंदो तमामु घणो, डॉक्टर सो उन मूंखे चयो त असांजी हालत ख़राबु आहे, ॿिए भेरे, इहो वरी ॿिए भेरे, तंहिं करे हिननि खे चयो त हे मुतालबो कनि त असांखे काबुल में घुरायो, पोइ काबुल में अची चवनि त इलेक्शन करायो, पोइ असीं इलेक्शन कंदासीं, असीं कोन कटंदासीं, पर असीं इज़त सां ॾेई छॾींदासीं, सॼो किसो ख़तमु थी वेंदो। ॿुधायो कुझु कोन थियो, का शइ न थी। हाणे आउं परेशान त कुझु थिए, थोरे ॾींहंनि खां पोइ आयो त असीं IJI ठहे पई, तंहिंमें शामिलु थियो, IJI में हुआ दहशतगर्द, असां चयो असीं दहशतगर्दनि में शामिलु कोन थींदासीं, इम्पॉसिबल आहे। पोइ ईअं थियो, पोइ ईअं थियो, ईअं थियो, नेठि वली ख़ान क़बूल कयो त अव्हांजे लाइ क़ौमी मसाइलो आहे, मुंहिंजो असांजी त नियाणियुनि जा छातियूं वॾियूं अथनि, मुल्क असांजे मुल्क ते कब्ज़ो कयो, दुश्मन जो फ़ौज आहे, त असां ते क़ाबिज़ फ़ौज आहे, असीं ग़ुलाम थी विया आहियूं, जीअं अरगूननि ऐं तरखाननि जा ग़ुलाम इहो रखो, पोइ वञी सिंध खे विकिणी छॾियो, मुंहिंजो वास्तो ई कोन्हे, मुंहिंजो सूबेदार वठो, मूंखे 50 लाख रुपया ॾे त खाई वञा, असीं त हिन खे माण्हू कोन आहिनि बाबा, असांजी क़ौम जा करणु खपनि न, त चऊं बाबा अफ़गानिस्तान जो ठा पियो थी, तव्हां छो था ट्रा कयो, ऐं हू चए पियो त बाबा असां हथियार फिटा कया, ॻाल्हि इते ई ख़तमु करे छॾियो, काबुल ते अची कब्ज़ो करियो, तव्हांखे चाबी था ॾियूं, इहो को तरीक़ो आहे, असां छॾियो। हाणे इहो सही मूं इतिहादनि में रुकावट विधी, इहो त इतिहाद हो रुकावट, पोइ ठाहियोसीं पूनम में गॾु करे सॼो हैदराबाद मुल्क में हली 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 आसमान ते पतासीं, ओचितोसीं मैंगल साहिब चयो त मूंखे लंडन में मुलाक़ात करणी आहे, बाबा करे थो त भले तूं वटि तुंहिंजो छा वञे, किसो मुख़्तसर टाइम तो वटि कोन्हे, किसो मुख़्तसर चऊं त हिनखे दहशतगर्दनि खे शामिल था करियूं, हथ मथे खणायूं, सभु असांजा जेके क़ौम परस्त हुआ त हथ मथे कया, त भले दहशतगर्द तव्हांजा लीडर थी वञनि, हाणे तव्हां कुझु कोन थींदो, असांजो नंढड़ो हथ हुओ असीं कोन ईंदासीं, हथ ॿधी असां मोकिलायो। ऐं मुंहिंजो हिकिड़ी ॻाल्हि तव्हां ॿुधायां, पाकिस्तान में को बि ठा अवामी तहरीक, का बि तहरीक, जमहूरी तहरीक, जेनुअन अवामी तहरीक जी शिरकत खां सवाइ नथी हली सघे, तव्हां हलाए ॾेखारियो। सभु इतिहाद मादी वारा पंहिंजी जाइ ते, अॼु तव्हां चओ था पीपल पार्टी सिंध में ज़ुल्म करे छॾियो, सिंध जा माण्हू बेज़ार आहिनि हुन मां,
हिकिड़ो वॾो ख़्याल पैदा थियो आहे। मुस्लिम लीग नून कुझु कोन्हे करे सघी, इमरान ख़ान अची लथो आहे मैदान में, उनखे उहा मोट असांखे नज़र नथी अचे। हाणे माण्हुनि खे उमेदु आहे क़ौम परस्तनि में इताद थियो आहे, 4-5 पार्टियूं गॾु आहिनि। तव्हां छा था ॾिसो मुस्तक़बिल? हिकिड़ो इहो त वरी इहे क़ौम परस्त जेको माज़ी जो हिकिड़ो तजुर्बो तव्हांखे बि रहियो आहे, गॾु हली सघंदा? ईंदड़ इलेक्शन में को ॿूटो ॿारे सघंदो इहो इताद? ऐं हिन ॻाल्हि मां मुस्तक़बिल न आहियां त हीउ जेको थियो न सुप्रीम कोर्ट में, तंहिंमें असांजे इताद दहशतगर्द जो नालो ई कोन वरितो। सही, हिकिड़ो अखर न चयूं त हिननि दहशतगर्दनि असां छा कयो आहे, ऐं हिनखे अप्रूव त कोन कंदुसि न। मसइलो खो त सिंधी माण्हुनि जी आदमशुमारी कान थी आहे, सिंधी माण्हू जो वोट दाख़िल थियनि, उहा ॻाल्हि करे थोरो वरी ॻाल्हि गुम थी वेंदी, ऐं हुनखे पसंदि नथो करे। जेकॾहिं इहो दसदो इहो रहियो त जॾहिं खपे ॻाल्हि करे पोइ वरी गड़बड़ थी वञे, ॻाल्हि रहिजी वञे त पोइ उहो त हुननि ॾे छॾे, मुंहिंजी मदार कोन्हे, हुननि ते मदार त हलनि था नथा हलनि, पर इताद थियनि खपनि, थियणु घुरिजनि, ऐं जेतिरे हद ताईं असीं वञी सघंदासीं ज़रूरु वेंदासीं। बाक़ी हाणे सफ़ा गदारी करे मैदान करे बीहनि पोइ छा कबो भला? सर, सिंध जी मौजूदा जेका सियासत आहे उन में तव्हां ॾिठो बशीर ख़ान कुरैशी हाणे तातो फ्रीडम मार्च कयो, काफ़ी वॾो हज़ारे माण्हुनि जो हिकिड़ो मेड़ो कराची में, ऐं हुननि जी जेका लाइन आहे, जेको हुननि जो हिकिड़ो मंशूर आहे, उहो हिकिड़ो बिल्कुलु दार आहे त अवामी तहरीक खां या ॿियूं जेके पार्टियूं आहिनि। बशीर ख़ान कुरैशी जी जेका वफ़ात थी आहे, इहो बि चयो पियो वञे त हुनखे ज़हर ॾेई मारियो वियो आहे। त हिकिड़ो त उनजी जेका डेथ आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? वाक़ई हिन पोयां को हिन क़िस्म जी साज़िश आहे, उनखे को ज़हर ॾेई मारियो वियो आहे? ॿियो इहो त बशीर ख़ान कुरैशी जी जेका इहा वफ़ात थी आहे उनखां पोइ को असरु पवंदो सिंध में जेका सियासत आहे सिंध जी आज़ादी जी, उन हवाले सां, ऐं प्लस सिंध जी क़ौम परस्त सियासत जेका गॾिजी हली पई? बशीर कुरैशी शख़्सियत तमामु फर्स्ट क्लास माण्हू हो ऐं नेठ हो, फज़ीलत वारो माण्हू। हुन जी सियासत तव्हां चयो त पंहिंजी हुई जी, असांजी पंहिंजी सियासत आहे। असीं हिन ॻाल्हि खे ॾिसो था त नंढड़ियूं क़ौमूं जेके हूंदियूं उन साम्राज्य जो खाधो थी वेंदियूं। ऐं सख़्तु ख़िलाफ़ु आहियां, एशिया में जो बल्कनाइज़ेशन में खपे, नंढड़ियूं 6 पैसियारियूं गॾी करे। मूं पुछियो हुन खां, अमर खां, अगरि हाणे सिंध जॾहिं आज़ादु थींदी पोइ सिंध जा हाकिम केरु हूंदा? हिकिड़ो दहशतगर्द हूंदा? चवां हा। मूं पुछियो स्पेसिफिकली, दहशतगर्द हूंदा? चवां हा। जीअं सिंधी वेठा आहिनि हिंदू हिते बि आहिनि, हिंदू हुते बि आहिनि, तीअं दहशतगर्द हिते बि आहिनि, दहशतगर्द हुते बि, इहे त हूंदा। सही, मुंहिंजो 2-3 पीर हूंदा, 2-3 वॾेरा हूंदा, इहा थींदी सिंधु देश जी हुकूमत। तव्हां जॾहिं पुछो त आऊं कोन चवां, सही, तंहिं करे इन ॻाल्हि ते असांजे इख़्तिलाफ़ हुआ, तव्हांखे ख़बर आहे। बाक़ी माण्हू सुठो हो, हिनखे ज़हर ॾिनो पियो आहे या न ॾिनो आहे मूंखे ख़बर न आहे, मूंखे हिन जे वफ़ात जो ॾुख आहे। पर्सनली तमामु सुठो माण्हू हो। ऐं थी शाम पखेड़ी रंग भला, मेज़बानी मोहब्बत दोस्ती जा, टपाल मेज़बान, जानदार खुशबू, धरती जा रंग। ज़ाहिर ख़्याल पैदा थिए थो, पॉलिसी डिसीजन्स पंहिंजी जाइ ते आहिनि। सही, ऐं हिकिड़ी ॻाल्हि इहो बि ॾिसणु खपे त हीउ जेको पाकिस्तान न खपे जो नारो आहे, उहो ज़रदारी खे बि त फ़ाइदो पहुचाए थो। सही, पाकिस्तान न खपे, सम्झो त ज़रदारी साहिबु जेको आहे सो खपे, छो त मुंहिंजो खपे आहे। जे न खपे जो नारो न लॻे त पोइ हीउ खपे जो नारो कीअं हाणे? हिनखे बि सूट थो करे न इहा ॻाल्हि। त इहा ॻाल्हि जेका थी आहे, हिन जी वफ़ात जेका आहे, तंहिंजो असरु हिननि ते पवणु खपे। त हाणे न खपे ला वरी हिनखे ॿियो माण्हू खपे जो नारो हाणे पाकिस्तान न खपे। रोज़ सिंध में जेको रेलवे जी पटड़ियुनि ते धमाका था थियनि, इन क़िस्म जी ॿियूं जेके कार्रवायूं पियूं थियनि या ॿिया जेके पैगामात इन क़िस्म जा हलनि पिया, उनखे तव्हां सिंध लाइ केतिरो फ़ाइदेमंद था सम्झो? असांजी उन बाबति टोटल रिज़र्वेशन आहे, टोटल। हे सभु इहो घोड़ करे सिंध ते एक्शन करणु चाहिनि था, सिंध खे कंदा गदार जो करार ॾेई, जीअं बलोचिस्तान जा कयो अथनि। सही, बलोचिस्तान में माण्हू क़तल पिया थियनि, हे हिते बि क़तल थियण लाइ मामिलो तयारु पिया कनि। ऐं असां बिल्कुलु ग़लति हूंदासीं, वी आर रेडी टू एक्सेप्ट दैट वी मे बी रॉन्ग, पर असां इंटरनेशनल सिचुएशन्स जा शागिर्द ऐं एडवांस स्टूडेंट आहियूं। असांखे ख़बर आहे त साम्राज्य छा कंदो आहे, हिते ठुस 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 करे पोइ उन माण्हुनि जे मथां मुसीबत करे उन सां अरब मुल्क सां कहिड़ो हाल कयूं? हिकिड़े पासे उनखे फ़ौजियुनि खे ॾियनि था त फ़ौजूं माण्हुनि खे मारियो, वरी माण्हुनि खे चवंदा त अवां सां हे ज़ुल्म पिया कनि, जॾहिं सहुरनि खे लॻे हिकिड़े हथ सां उन्हनि खे माराइनि पंहिंजे हथ सां।
जीअं मिस्र में हो, मिस्र जो माण्हू हुननि जो एजेंट टटूं सदन, पोइ वरी मुड़ुस जी जमहूरियत पसंदि थी, हुनजे पारां हुनजे पासे मिला कमु कढी, पोइ पछाड़ी हुनखे इस्तेमालु कंदा, हिनखे नवाब ते लाइक़ु तॾहिं कमु कढी मारे छॾियूं, भुट्टो साहिब खे कमु कढी मारे छॾियूं, बेनज़ीर साहिब खां कमु कढी मारे छॾियूं, जेको माण्हू अचे थो सघे माण्हू मारे छॾियूं, सभिनी खे ॾियनि था। छा आहे ईरान सां जेको अशर कयूं, जेको ॿियनि सां अशर कयूं, धंधा कंदा आहिनि, तंहिं करे गड़बड़ कराए, फसाद हुजे, गोड़ हुजे, ट्रेन पटनि जी ॻाल्हि हुजे, बुनियादी ॻाल्हियूं जेके आहिनि असांजूं अवाम न हुजनि, ॿ टे ॼणा अचनि थियूं करे गोड़ करे मथो करे करे वञनि, सही अवामी तहरीकूं जेके वियतनाम में उभरियूं हुयूं, जेके क्यूबा में उभरियूं हुयूं, जंहिंमें लखे माण्हू गॾु हुजनि, सम्झ हुजे, वॾी डिघी लड़ाई हुजे, तर्जुमो हुजे, पंहिंजे हक़नि लाइ लड़ाई हुजे, उहा न हुजे, मिड़ेई करे करिजे। मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, मे बी रॉन्ग, पर असांजो नुक़्ता नज़र इहो आहे। टाइम थियो ब्रेक जो, नाज़रीन हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ पली साहब पंहिंजे हाणे ॻाल्हि ॿोल में बलूचिस्तान जो ज़िक्र कयो, बलूचिस्तान में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे असां कोशिशि कंदासूं त उनजो पस मंज़र बि ॼाणण जी कोशिशि कयूं, ऐं उहा जेका जुदोजहद हले पई उनजा नतीजा मुतवक़िक़ नतीजा कहिड़ा निकिरी सघनि था, उन ते असां चवंदासीं पली साहब कुझु रोशनी हुजनि, अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं जनाब रसूल बख्श पलीजो साहिब जिन सां। पलीजो साहिब, मुंहिंजो त इरादो हो त तव्हां सां कुझु हल्की फुल्कियूं ॻाल्हियूं करियूं हिन प्रोग्राम में, कुझु तव्हांजी ज़ाती ज़िंदगी जे बारे में, पर हाणे प्रोग्राम जो टाइम ख़तमु पियो थिए ऐं तमामु वॾो इशू आहे बलूचिस्तान जो, ऐं हिन वक़्तु सॼे मुल्क में हिकिड़ो मर्कज़ आहे ध्यान जो बणियल, ऐं बलूचिस्तान में रोज़ लाश पिया मिलनि, चिचिरियल लाश आहिनि माण्हुनि जा, ऐं लॻे जेको आवाज़ आहे उते जेके ॿाहिरि वेठल बलोच आहिनि उहे त हाणे आज़ादी जो नारो भरनि पिया। त बलूचिस्तान में पाकिस्तान ठहण खां पोइ लाॻीतो फौजी ऑपरेशन मुख़्तलिफ़ हुकूमती दौरनि में थिया, जनरल मुशर्रफ जे दौर में नवाब अकबर भुगटी जी शहादत वारो इशू थियो, हुन खां पोइ मुसलसिल बलूचिस्तान ॿरे पियो। त बलूचिस्तान ऐं हुकूमत जा इहे इल्ज़ाम आहिनि त हुन में भारत जो ॿियनि परॾेही ताक़तुनि जो बि हथु आहे, बलूचिस्तान में जेको अनरेस्ट आहे हुन में तव्हां उन बलूच जेको मसइलो आहे उनखे ॾिसो कीअं था, ऐं उनजा तव्हां छा था ॾिसो, पाकिस्तान ते मुस्तक़बिल में कहिड़ा असर पइजी सघनि था जेका अनरेस्ट आहे बलूचिस्तान में? बलूचिस्तान सां जॾहिं सिंध इतिहाद जी कोशिशि कई आहे उन में राज़ी कोन थिया आहिनि। बलूचिस्तान खे भुट्टे साहिब सभिनी खे जेल में छॾियो, ऐं अकेलो जो वकील हुउसि, सभु गॾु हुआसीं, उथिया वेठासीं गॾु हुआसीं। भुट्टे साहिब खे मूं चयो त बलोचनि ते हमला न करियो, बट तव्हां दोस्तनि खे तबाह करणु ऐं दुश्मननि खे कंध विझण जा ॿाहिरि रहियो, मूं चयोमांसि त उनजा रंज हुआसीं, गॾु हुआसीं, बलोचनि सां गॾु हुआसीं, पर हिननि कॾहिं बि असां लाइ हथ न वधायो, बलोचनि कॾहिं बि न। हींअर बसि इहो हुआसीं APDM में हुआसीं, मूंखे माण्हू ॿुधायो, मूं दोस्तनि खे ॿुधायो, मुंहिंजो मूं ॿुधो आहे तव्हां मीटिंग कई आहे ऐं मीटिंग में तव्हां चयो त जंग करूं सखरता जंग करूं, तव्हां अहिड़ी ॻाल्हि कई आहे छा? हुन तरदीद न कई। तंहिं करे कॾहिं बि हे तयारु हींअर ताज़ो वक़्तु थियो, मूं मरी साहिब खे मां बयानु ॾिनो, मरी साहिब चयो त मूंखे आउं अकेलो थी वियो आहियां, माण्हुनि खे इताद थियणु खपे, मूं चयो मोकिलियोमांसि, तव्हां अचे तव्हां सां मिलां, तव्हां टाइम हुजे, चङो टाइम कोन्हे। महंगल पुटु नंढो सो जेल में हो, ऐं जेल में वियुसि, संदसि वकील थियसि, वकालता मूं ॾिया मोकिलियसि कोन ॾिनई। मतिलबु आहे त सिंध सां कंहिं क़िस्म जी बराबरी जे बुनियाद ते डीलिंग करण जी ॻाल्हि हुते आहे कान। सही छा आहे त मूंखे ख़बर न आहे, मूंखे रुॻो इहा ख़बर आहे त नंढड़ा इहे बग़ावतूं थींदियूं। अमेरिका जो हींअर पंजाब जे मरफ़त ऐं दहशतगर्दनि जे मरफ़त बलूचिस्तान ग़ुलाम आहे सिंध वांगुरु अमेरिका जो, पोइ वरी डायरेक्टली हुनजो ग़ुलाम थींदो। नंढड़ा जेके अरब रियासतूं टे ठिगड़ूं हान थिया वेठा आहिनि, टिंडड़ा खान मोट्स फलाणो आहे फलाणो आहे फलाणो आहे फलाणो आहे, या कूड़ी आज़ादी ऐं नकली जेली सां थींदी, हे वेठा हूंदा, को सिंध में न यूनिवर्सिटियूं हूंदियूं, न तइलीम हूंदी, न कुझु न हूंदी, ॿ टे वॾे सज़ार वेठा हूंदा, टपड़ खणी करे इहे बलूचिस्तान जा आवाम जीअं ग़ुलाम तीअं ग़ुलाम थींदा, डायरेक्टली अमेरिका जा ग़ुलाम हूंदा, बसि ईअं हलंदा पिया। सर वरी कराची में असांखे मुहाजिर सूबे जो जेको नारो उहो ॿुधण में अचे पियो, केतिरा ई MNAs ऐं MPs आहिनि, सूबाई वज़ीर आहिनि, उनखे ख़त बि मोकिलिया विया, ऐं पर असांखे नज़र नथो अचे की सिंध जा जेके क़ौम परस्त आहिनि या क़ौम दोस्त दुरियूं आहिनि उनखे उनजो को ख़ासि नोटिस वरितो हुजे, उनजे पोयां तव्हांखे सबबु कहिड़ा था नज़र? हिकिड़ी ॻाल्हि सम्झो न, हूं जो चवणु आहे मुल्क लाइ बिल्कुलु ग़लति आहे, हुजां पंहिंजे स्टूडेंट्स पॉलिटिक्स। पाकिस्तान न खपे इहो नारो बि असांजे सदर साहिब मोहतरम खे पसंदि आहे। सही,
त हुते वञी ॿुधाए त ॾिसो हिते नारा लॻनि पिया असां कयो ऐं सिंधियुनि खे पादर पवनि था इहो बि हिननि खे सूट थो करे। आऊं हिन हद ते वञण लाइ तयारु आहियां त हिननि खे हू था चवनि त इहे पादर हणो सिंधियुनि खे त सज़ा थियनि। कराची में हिनखे ठाहे पादर हणो, होॾां दहशतगर्द प्राइवेट आर्मी आहे उन्हनि खां करनि था। ही सभु हीअ हुकुमरान पार्टी पई करे। ही हुननि जी प्राइवेट आर्मी आहे धाड़ियल कहिड़ा न पादर हू पहलवान छा उन्हनि था कार्रवाई करियो पादर हणो सिंधियुनि खे। हे पंहिंजे कंहिंखे बि चई सिंधियुनि खे मोचाणी चऊं काइदे आम ठाहींदा शहर सिंधियुनि खे अक़लियत में आणण लाइ। हींअर अक़लियत में आणे वेठा आहिनि। हींअर इलेक्शन कंदा, सुभाणे ऐलान थींदो त सिंधी माण्हुनि जी आबादी घटिजी वई आहे। बॉर्डर परियां खोलियो अथनि। उतां इंडिया मां सभई बिहारी घुराए अथनि। पंजाब मां जेके बिहारी हुआ से लड़ाए कराची में हिननि खे ख़बर कान्हे छा बाबा ही दुश्मन जा माण्हू आहिनि। हिननि वॾेरनि जी रोज़ अज़ल खां सिंधी आवाम सां दुश्मनी आहे। कातलनि अंग्रेज़ जा एजेंट हुआ, हे हाणे अमेरिका जा एजेंट आहिनि, ॿियनि जा एजेंट आहिनि। हिननि खे पंहिंजी कुर्सियां मखणो तूं बुख थो मारे असीं बुख था मारूं। हींअर माण्हू वेठा आहिनि कोटड़ी खां हेठि पाणी आहे कोन। सिंध में सभु पाणी बंदि कयो अथनि। ऐं हिते जेका ब्यूरोक्रेसी आहे असांजी पंजाब जी सॼो ॾींहुं साज़िशन करण में आहे त पाणी कीअं बंदि कजे। हाणे तव्हांखे ॿुधाए छॾियो पेशकन कयां त कलाबाद में ठाहिनि था ऐं उन में पीपल पार्टी हिन सां शामिल आहे। सही सर, प्रोग्राम में टाइम ख़तम पियो थियो। आख़िरी सवाल तव्हां खां करणु चाहींदुसि। कराची जेका असां चऊं था त सिंध जी दिलि आहे ऐं असां पंहिंजो हक़ बि उन ते जतायूं था। कराची ते कब्ज़े जी जंग हले पई, बलोच विढ़नि पिया, पठान विढ़नि पिया, उर्दू ॻाल्हाईंदड़ महाजर विढ़नि पिया। सिंधी किथे आहिनि? सिंधी त हुते को असांखे नज़र ई कोन अचनि जेके पंहिंजो जेको मुख्य शहर आहे, असांजी धरती, असांजी राजधानी आहे। हक़ हुकुमरानी जी ॻाल्हि त असां करियूं था, पर हुते जेको जंग हले पई उन में सिंधियुनि जो त किथे असांखे अटे में लूण जेतिरो सभु नज़र नथो अचे। जंग जे ॿिन्ही पासे आहे सरकार वेठी। हिन पासे कच्छी वेठा आहिनि, उहो दहशतगर्दनि मथां आहे। हू जेके आहिनि जी मथां हे हथ रखी वेठा आहिनि। हे पंहिंजे हिसाब किताब सां माण्हुनि खे विढ़ाइनि पिया। सिंधी माण्हू खे जॾहिं लॾाइणो हूंदनि तॾहिं हींअर बि हमला कनि पिया। मूंखे कल्ह टेलीफोन आई हुई त असांजी गिटियुनि में अचो सूबा करियो असां हमला करे। हीअ हुकूमत उन्हनि खे चए थी त हिननि ते हमला करियो। हिकिड़ो माण्हू जेको सिंधी मरे थो उते खे हीअ हुकूमत माराए थी जेका वेठी आहे हिते पीपल पार्टी जी रोटी कपिड़ा मकान वेही करे। इहे कातलनि खे विढ़ण वारा सॼे सिंध में दाड़ी इहे पिया हलाइनि। हर शइ जा ज़िम्मेवारी इहे आहिनि। इलेक्शनूं ढोंग आहिनि, उन नतीजे में जेके हुकूमतूं अचनि थियूं उहे बि ढोंग आहिनि। उहो ढोंग इहो सभु कुझु करे पियो। धरती जा असुल मालिक पंहिंजे धरती खे बचाइण लाइ, मालिकी करण लाइ कॾहिं अॻियां ईंदा? हलनि पिया। हींअर सुबुह शाम हलनि पिया, घर कोन था अचनि। तंहिं करे उहे माण्हू एक्टिव आहिनि सभु कुझु। वक़्त आने दे बता देंगे तुझे आसमां, हम अभी से क्या बताएं क्या हमारे दिल में है। ये डिघी लड़ाई आहे। वियतनामियन हिकु ॾींहुं जंग कई छा, चीननि हिकु ॾींहुं जंग कई छा, हिटलर जॾहिं रूस ते हमलो कयो त उन्हनि हिकु ॾींहुं में फ़ैसिलो कयो छा। हीअ डिघी जंग आहे, सटो बढ़ंदी। अरबोननि ख़िलाफ़ जंग कई, मुग़लनि ख़िलाफ़ जंग कई आहे, तरखाननि ख़िलाफ़ जंग कई आहे। हिननि गदार वॾेरनि के जे ख़िलाफ़ बि जंग आहे। इहा डिघी हलंदी, फतह सिंधी आवाम जी थींदी। सर, तव्हांजे इन ई ॻाल्हि ते प्रोग्राम जो टाइम ख़तम पियो थिए। उमेदु इहा था रखूं त फतेह सिंध जी आवाम जी थिए ऐं सिंध जा माण्हू वरी पंहिंजे उन जी ओज ते पहुचनि ऐं जेके मुसीबतूं सिंध ते नाज़िल थियूं आहिनि उहे ख़तमु थियनि, सिंध जा माण्हू मुतहिद थियनि ऐं हुकुमरान बि कुझु होश खां कमु वठनि। नाज़रीन, पली साहिब जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। ॻाल्हियूं अञा बि तमामु घणियूं असांखे करणियूं। ॿिनि प्रोग्रामनि में बि असां उन्हनि मामलनि खे खुटाए न आहियूं सघिया। वरी अॻिते कॾहिं मौक़ो मिलियो त पली साहिब खां अञा वधीक असां ॼाणण जी कोशिशि कंदासूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं अता राजड़ ॾींदव इजाज़त। अला भाई।